नाज़रीन ते बी ब्रेकिंग न्यूज़ आवाज़ शेयर कनालू सांगड़ खां सांगड़ बरसा गोठ ट्रीह जमड़ाऊ में शादीशुदा औरत मुबैना तौर फाहो खाई आपघात करे छड़ियो आहे। वालदेन सनस मुर्स ते कत्ल जो शक ज़ाहिर करे छड़ियो आहे। इतला ते सिंजोरो पुलिस लाश खणाए अस्पताल मुंतकिल कयो। अहम खबर के हवाले से अवां खे एक भेरो ॿीहर आगाह कनालो या ब्रेकिंग न्यूज़ अवां सां शेयर करे रहिया आहियूं। सांगड़ खां सांगड़ भरसा गोठ ट्रीह जमड़ाऊ में शादीशुदा औरत मुबैना तौर फाहो खाई आपघात करे छड़ियो। वालदेन सनस मुर्स ते कत्ल जो शक ज़ाहिर करे छड़ियो आहे। इतला ते सिंजोरो पुलिस लाश खणाए अस्पताल मुंतकिल करे छड़ियो आहे। ब्रेकिंग न्यूज़ के हवाले से अवां खे आगाह करे रहिया आहियूं या ब्रेकिंग न्यूज़ अवां सां शेयर करे रहिया आहियूं। सांगड़ खां सांगड़ भरसा गोठ ट्रीह जमड़ाऊ में शादीशुदा औरत मुबैना तौर फाहो खाई आपघात करे छड़ियो आहे। वालदेन सनस मुर्स ते कत्ल जो शक ज़ाहिर करे छड़ियो आहे। इतला ते सिंजोरो पुलिस लाश खणाए अस्पताल मुंतकिल करे छड़ियो आहे। इन हवाले से वधिक तफसील मालूम कंदासी। धरती टीवी सांगड़ जो रिपोर्टर सारंग वसाण असां सां लाइन ते मौजूद है। सारंग अपडेट कजो, वधिक छा तफसील आहिनि? जी बिल्कुल सांगड़ जो कोट है ट्रीह जमड़ाऊ जिते शादीशुदा औरत जो लाश हथारियो है जो नालो जो है पठाणी तौर सुञाणप कई वही है। जॾहिं उते वञे मुड़ुस जंहिंमहिल असांजी पुलिस सां ॻाल्हि थी उन्हनि चयो त घरू अणबत सबब जो है औरत फाहो खाधो है। जॾहिं त जो है औरत जो है वाल साहब है उते मीडिया आरोप दावो करे रहियो है त मुंहिंजी जेका है धीउ खे जो है हथ सां जो है मारियो वियो है ऐं तशदुद पियो कयो है। पुलिस जो है लाश पंहिंजी तहवील में वठी इन वक्त जो है सिंजोरो अस्पताल खणाई वही है और पुलिस मौजूद संजा जांच करे रहा है। जी सारंग अपडेट करण लाइ अवां जी वॾी महिरबानी।